जी नाज़रीन, घोसपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर भरिसां बेगारी सिंध फीडर में 14 वेरनि जो नींगर बुॾी फौत थी वियो आहे। जी नाज़रीन, घोसपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर शहर वेझो बेगारी सिंध फीडर में पंहिंजे दोस्तनि सां वेझंदे 14 वेरनि जो नींगर सैफुल्ला पुट मौलवी रही बख़्श ओगाई बुॾी वियो आहे। संदसि साथियुनि पारां दाऊं करण ते भरपासे जा ॻोठाणा डुकंदा आया पाणी में लही नींगर जी ॻोल्हा शुरू करे ॾिनी आहे। होॾां वारसनि खे इतला मिलियो त इहे ॻोठाणा बेगारी फीडर में लाहे नौजवान सैफुल जी ॻोल्हा में लॻाए छॾिया आहिनि। वाक़े खे 2 कलाक गुज़री विया आहिनि, पर हिन महिल ताईं नींगर जो पतो न पइजी सघियो आहे। ॻोठाणनि मीडिया वारनि खे ॿुधायो त नींगर पंहिंजे वालिदेन सां कराची रहंदो आहे, हिते माइटनि ॾे घुमण आयल हो। अॼु सख़्तु गर्मी सबबि दोस्तनि सां गॾु बेगारी फीडर में वेंझण वियो हो। खेसि पाणी जी तेज़ लहर खेसि लोड़े वई ऐं हुन दाऊं बि कयूं, पर पाणी जी तेज़ वकिरे खेसि संगतियुनि खां परे करे छॾियो। आख़िरी इतलाउनि ताईं नींगर जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। जी नाज़रीन, घोसपुर मावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। घोसपुर शहर वेझो बेगारी सिंध फीडर में पंहिंजे दोस्तनि सां वेंझंदे 14 वेरनि जो नींगर सैफुल्ला पुट मौलवी रही बख़्श ओगाई बुॾी फौत थी वियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़।